ॿारियूं ऐं लहबारियूं सभु बंदि कयो सिंध जी ॻाल्हि करे। मां जंहिं सिंध जो ज़िक्र पियो कयां अॼु तव्हांखे आहे मुंहिंजो सुभाणे 23 मार्च आहे इन हवाले सां मां थोरो ॻाल्हायां। मां जंहिं सिंध जो ज़िक्र पियो कयां उहा सिंध हीअ न आहे जेका नंढड़े टुकड़े ते मौजूदु आहे। मां उन सिंध जो ज़िक्र पियो कयां, उन सिंधू तहज़ीब जो ज़िक्र पियो कयां जेका 9,500 साल अॻु कश्मीर खां केटी बंदर ताईं हुई। कश्मीर खां केटी बंदर ताईं हुई, माना जितां खां सिंधू दरिया निकिरे थो जिते ख़तमु थिए थो, इहा सॼी हिकु सकाफ़त, हिकु तहज़ीब, हिकु कल्चर, हिकु वतन रहियो आहे, तारीख़ी वतन, हिस्टोरिकल। माना उन अॼु जूं सरहदूं सिंधू तहज़ीब जूं सरहदूं न आहिनि। सिंधू तहज़ीब हिन सिंध जी न आहे जंहिंमें पाण अॼु रहूं था पिया। सिंधू तहज़ीब उतां खां उन्हनि सरहदुनि खां शुरू थिए थी जेके 9,500 साल अॻु खां हुयूं, जेकी उन वक़्त खां हुयूं जॾहिं महरगढ़ बलूचिस्तान में महरगढ़ जी तहज़ीब हुई। ऐं हिन तहज़ीब जूं सरहदूं सिर्फ़ु हिन मौजूदा पाकिस्तान न पर अफ़गानिस्तान, ईरान जा कुझु हिसा, भारत जा कुझु रियासतूं जेके हिन वक़्तु रियासतूं आहिनि उहे सिंधू तहज़ीब जो हुयूं। गुजरात, कच्छ, काठियावाड़, राजस्थान, इहो सॼो सिंध आहे। तव्हां ॿोलियुनि ते जॾहिं बि ईंदो, सिंधी, पंजाबी, सराइकी, काठियावाड़ी या इहे जेके बि आहिनि, राजस्थानी, इहे गुजराती, इहे जेके बि ॿोलियूं आहिनि हिकिड़े सथ जूं ॿोलियूं, उहो सिंधू सथ आहे। सिंधू सथ माना उहा ॿोली जेका मोहन जे दरे जी ॿोली हुई, उहा ॿोली जंहिंजा आसार, जंहिंजा सबूत असांखे सिंधू माथर जे क़दीम बागर मां मिलिया आहिनि, उहे लोथलवा में मिलिया आहिनि, गुजरात में लोथलवा में मिलिया आहिनि, उहे जेको आहे सो पंजाब मां बि मिलिया आहिनि, हरापा बि मिलिया आहिनि, उहे साॻाई जेके आसार आहिनि उहे सिंध में बि आहिनि। माना इहो हिकिड़ो मतिलबु इहा हिकु तहज़ीब। ही पाकिस्तान, मौजूदा पाकिस्तान जा वारस सिंधू तहज़ीब जा वारस आहिनि। माना क्लियर ॻाल्हि आहे त पाकिस्तान उन्हनि माण्हुनि जो आहे जेके सिंधू तहज़ीब जा वारस आहिनि। माना हीउ सॼो मुल्क अॼु जे सरहदुनि खे छॾियो पर असां उन्हनि जा वारस आहियूं 9,000 सालनि खां। असीं सिर्फ़ु इहो न त असीं उहे जेके सिंधी आहियूं जेके हिन वक़्तु रहूं था, न, सराइकी, पंजाबी, राजस्थानी, काठियावाड़ी, कच्छी, इहो टोटल हिकिड़ो जेको बेल्ट आहे उहो सिंधू तहज़ीब सां आहे। त उन हवाले सां पाण जॾहिं सिंधू तहज़ीब जी ॻाल्हि कयूं था, उहा सिंधू तहज़ीब उन ॿोली ते ॿधल आहे जेका 5,000 साल, जेके कुझु माहिर चवनि था त इहा आगाटी सिंधी ॿोली हुई। आगाटी सिंधू ॿोली खे था चवनि। ऐं हीअ सभु ॿोलियूं उन जूं शाखूं आहिनि। सिंधी जे सराइकी जेके ॿोलियूं आहिनि उहे उन जूं शाखूं आहिनि। पर अफ़सोस इहो आहे त असां पंहिंजी तहज़ीब खां लातहलीक इख़्तियार करे छॾी। ख़ासि करे ही जेको विरामे खां पोइ जेका सूरत हाल पैदा थी, शयुनि ते मज़हब असर अंदाज़ थियो ऐं तमामु घणो जेको आहे सो हिकिड़ो वॾे क़िस्म जा जेके मज़हबी फ़िरक़ेवार या इन क़िस्म जा जेके सूरत हाल हुई, उन तहज़ीब ते असर अंदाज़ थियो। असां माना पंहिंजी तहज़ीब खां लातहलकी ऐं असांखे लातहलकी इख़्तियार कराई वई। उहा कीअं इख़्तियार कराई वई? पाकिस्तान जी माना हिस्ट्री जेका पढ़ाई थी वञे उहा आहे बाबा 1947 खां। पाकिस्तान स्टेट जी पढ़ाई थी वञे बाबा 1947 खां पाकिस्तान में। मतलब पाकिस्तान 1947 खां भली हुजे पर हीअ धरती हिन जी तहज़ीब हज़ारे साल जी आहे। असां हुन जा वारस आहियूं। मिसाल जी इराक आहे, इराक जी तहज़ीब 5-6 हज़ार साल पुराणी आहे। इराकी पंहिंजे तहज़ीब खे ओन था, मिस्र जा माण्हू पंहिंजी तहज़ीब खे ओन था। अॼु पंजाब मजबूर थी पंहिंजे पुराणी तहज़ीब जी तारीख़ खे ओन पियो करे। असीं बि पंहिंजी तहज़ीब खे उन ॾींहं खां पंहिंजो कयूं था जंहिं ॾींहं खां हिन धरतीअ ते हीअ तहज़ीब दरबार थी, जेका अॼु पूरी दुनिया में मुहज़ब माण्हू जी जेका तहज़ीब उहा नंबर 1 तहज़ीब आहे। उन खां पोइ ॿी तहज़ीब ऐं कुझु ग़लतफ़हमियूं इहे असां वटि पैदा कयूं आहिनि त बाबा हीअ तहज़ीब जेका आहे सा दरावरनि जी तहज़ीब आहे। अरे बाबा ही तहज़ीब दरावर की तहज़ीब कीअं थी? दरावर त हितां खां 2000 मील परे भारत जी आख़िरी कुंड ते वेठा आहिनि। आख़िरी कुंड ते वेठा आहिनि उहे तामिल आहिनि। तामिल तेलुगु यानी क़िस्म जा जेके बि उते बिरादरियूं रहनि थियूं, उहे अंग्रेज़नि जी साज़िश
त माना तव्हां जंहिं खिते ते क़ाबिज़ आहियो उन खिते जे माण्हुनि खे अहिड़ी का बि ॻाल्हि न ॿुधायो, अहिड़ो को बि तसवुरु न ॾियो जंहिं ते हू फ़ख़ुरु करे सघनि, हू फ़ख़ुर सां पंहिंजो कदु ऊचो रखी सघनि। हुनखे भई तहज़ीब तव्हांजी ॻाल्हि, पर तहज़ीब लारकाने मां थी मिले, तहज़ीब आमरीअ मां थी मिले, तहज़ीब हरापा मां थी मिले, त उहा हिननि माण्हुनि जी तहज़ीब न जेके हीअ सभु वेठा आहिनि, पर उहे 2000 मेल परे वारनि माण्हुनि जी कीअं तहज़ीब? माना हिकिड़ी साम्राजी साज़िश हुई त माण्हुनि खे पंहिंजे तहज़ीब, पंहिंजे सकाफ़त, पंहिंजे ॿोलीअ ते फ़ख़ुरु करणु न ॾियो। जॾहिं माण्हुनि पंहिंजी तहज़ीब, ॿोली, सकाफ़त, पंहिंजे क़दरनि ते फ़ख़ुरु करणु शुरू कयो त हू तव्हांजी ग़ुलामी क़बूल न कंदा।